Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. बलोचिस्तान में अस्करियत पसंदन सां ॻाल्हियूं करण जो सोचे रहियो आहियां। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माज़ी में हुकुमराननि बलोचिस्तान ते ध्यानु न ॾिनो। बलोचिस्तान सां वफ़ाक़ ऐं सूबे जे सियासतदाननि बि इंसाफ़ नाहे कयो। गवादर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त जेको पाकिस्तान जो सोचींदो उहो बलोचिस्तान जो बि सोचींदो। इन खां अॻु गवादर में मनसूबनि जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त अफ़गानिस्तान जे पाड़ोसी मुल्कनि सां गॾिजी अफ़गान मसइले जे सियासी हल जी कोशिश कयूं पिया। तालिबान सां बि ॻाल्हियूं कंदासीं। अफ़गानिस्तान में घरू वेड़ थी त पनाहगीरनि सां गॾु विच एशिया जे मुल्कनि सां वापारी लाॻापा बि ख़तम थी वेंदा। गवादर मुल्की तरक़ी जे सफ़र में मर्कज़ बणिजी रहियो आहे। कोशिश आहे त फाटा ऐं बलोचिस्तान समेत पुठिते पयल इलाइक़नि में तरक़ी आणियूं। जियालनि खे हुकुम ॾींदुसि त कठपुतली ऐं वोट जी इज़त वारे जो बि बंदोबस्तु कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा PTI ऐं नून लीग ते वार। आज़ाद कश्मीर में चूंड मुहिम जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त असां अवां जियां तशद्दुद ते यकीन नथा रखूं। असांजो मुक़ाबिलो करणु चाहियो था त वोट सां कयो। जियालनि ज़ियाउल हक़ ऐं मुशर्रफ जो मुक़ाबिलो कयो। असां मोदी जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईंदा आहियूं। मोदी खे शादी में दावत न ॾींदा आहियूं। असां खां इहो बर्दाश्त नाहे थींदो त मोदी बदतरीन हमिलो करे ऐं कठपुतली वज़ीर आज़म चवे त मां छा कयां। नैब अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ हिकु नओं केस खोले छॾियो। नैब रावलपिंडी न्यूयॉर्क में फ्लैट्स ख़रीद करण वारे मामले ते आसिफ ज़रदारी खे तलबी जा नोटिस जारी करे छॾिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हिफ़ाज़ती ज़मानत ऐं नैब नोटिस जी मुअतली लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त सां गॾु मेडिकल बोर्ड जूं रिपोर्ट्स में जमा। दरख़्वास्त में आसिफ ज़रदारी मौक़िफ़ इख्तियार कयो त नैब नोटिस सां साख मुतासिर थियण जो ख़दशो आहे। नोटिस मुअतल करे केस ते ट्रायल मुकमल थियण ताईं ज़मानत ॾिनी वञे। दरख़्वास्त में नैब चेयरमैन ऐं DG नैब खे धुर बणायो वियो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख फोरियत दोदो भील जे मुबैना क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वरितो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खां रिपोर्ट तलब। DIG मीरपुर ख़ास ऐं SSP थरपारकर खे 13 जुलाई ते ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत बाद वॾे वज़ीर मुराद अली शाह फोरियत दोदो भील जे क़त्ल जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सरदार शाह ऐं तैमूर टालपुर शामिल। कमेटी 3 ॾींहंनि अंदरि वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश कंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त फोरियत दोदो भील जे क़त्ल वारे केस में इंसाफ़ थियणु घुरिजे। जवाबदारनि खे बिना देर पकड़ में आंदो वञे। थरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्ड जे तशद्दुद में क़त्ल थियल फोरियत दोदो भील जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदड़नि मथां तशद्दुद बाद 150 मुज़ाहिरीन ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। FIR में 20 सुञातल ऐं 130 अणसुञातल माण्हू नामज़द। पुलिस तरफ़ां चकरनि दौरान 9 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक़। वाक़े ख़िलाफ़ इस्लाम कोट में शरबंद हड़ताल। इस्लाम कोट, मिठी, उमरकोट, कुंडरी, छाछरो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। दोदो भील जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां पुरअमन एहतिजाज ते कड़की पई। नोटिस वरितो वञे। SSP थरपारकर चयो आहे त मुज़ाहिरीन 8 पुलिस अहलकारनि खे ज़ख़्मी कयो ऐं पुलिस वेनू साड़ण जी कोशिश कई। थरकोल ब्लॉक 2 CPEC जो मनसूबो आहे जंहिंखे ख़राब थियण न ॾींदासीं। इरसा चेयरमैन तरफ़ां तकरारी कालाबाग डैम जे मुअल घोड़े खे ॿीहर जीआरण जी कोशिश। पाणी बाबति क़ौमी असम्बली जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान इरसा चेयरमैन राव इरशाद तकरारी कालाबाग ऐं भाषा डैम जी दावत अणकर करार ॾेई छॾियो। इरसा चेयरमैन चयो आहे त हर साल 28 MAF पाणी समुंड में ज़ाया थी वञे थो। नवां डैम न ठहिया त सूबा पाण में विढ़ंदा रहंदा। असां खां वधीक बेवकूफ़ केरु नाहे जो पाणी ज़ाया कयूं था पर उन जे इस्तेमाल लाइ डैम नथा ठाहियूं। कमेटी जे चेयरमैन नवाब यूसुफ टालपुर चयो त तव्हां कंहिंखे बेवकूफ़ सॾियो। पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठो।
इरसा चेयरमैन लफ़्ज़ वापसि वठी छॾिया। इरसा में सिंध जे नुमाइंदे ज़ाहिद जुनेजो चयो आहे त इरसा तरफ़ां पाणी जा अंग अखर टोड़े मरोड़े पेश कया पिया वञनि। सिंध 17 बदिरां 22 सैकड़ो पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असांखे कोटा जो इज़ाफ़ी 5000 क्यूसेक पाणी बि नथो ॾिनो वञे। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान सूबनि में हलंदड़ पाणी तकरार सियासी करार ॾेई छॾियो। अटॉर्नी जनरल पाणी बाबति स्टैंडिंग कमेटी में जवाब जमा कराए छॾियो। अटॉर्नी जनरल चयो त पाणी तकरार कानूनी न पर सियासी वधीक आहे। अॻूणे अटॉर्नी जनरल अनवर ख़ालिद जी रिपोर्ट पाणी तकरार खे कानूनी तरीक़े सां हल न करे सघी। पाणी तकरार कानूनी बुनियादनि ते हल करण बदिरां सूबनि सां ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघिजे थो। पाणी तकरार हल करण लाइ गरियल मफ़ादनि वारी काउंसिल सां राब्तो करणु घुरिजे। PDM ठुस थी वई। कश्मीर इलेक्शन खां पोइ हालतूं तब्दील थींदियूं ऐं PDM पंहिंजी साइज़ में अची वेंदी। कश्मीर चूंडुनि में PTI लाइ वोट घुरण वारी ऑडियो मुंहिंजी आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त अफ़गानिस्तान जी सूरतहाल ते मुसलसल नज़र आहे। तालिबान ऐं अफ़गान सरकार पाण में गॾिजी मामिलो हल कनि त पाकिस्तान खे ख़ुशी थींदी। पाकिस्तान में अॻु ई 30 खां 40 लख अफ़गान पनाहगीर मौजूदु आहिनि। चमन ऐं तुर्कन सरहद ते FIA अहलकार मुक़रर आहिनि। कंडेदार तारूं लॻाइण वारो कमु बि जल्द मुकमल थींदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त पहिरें ॾींहुं आगाह करे छॾियो हो त लाहौर धमाके में भारतीय एजेंसी रॉ मुलविस आहे। भारतीय एजेंसी रॉ ऐं उन जा मातहत इदारा दहशतगर्दी खां पासो कनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में अहम अघ भराई। नैब सिंध जे तवानाई वारे अॻूणे सेक्रेटरी आग़ा वासिफ़ जा बैंक अकाउंट्स ऐं मिल्कियतूं मुंजमद करे छॾियूं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां नैब जे फ़ैसिले जी तौसीक़। अॻूणे सेक्रेटरी आग़ा वासिफ़ एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। अदालत नज़रसानी दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी कंदे 5 जुलाई ताईं जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब जो चवणु आहे त आग़ा वासिफ़ वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में शरीक जवाबदार तौरु नामज़द आहे। आग़ा वासिफ़ ऐं संदसि ज़ाल खे जांच में शामिल थियण जो मौक़ो ॾिनो वियो पर पेश न थिया। PPMPA शर्जील इनाम मेमण जो बि घेरो तंग। नैब रावलपिंडी रोशन सिंध प्रोग्राम केस में शर्जील मेमण खे सुभाणे रिकॉर्ड सूदो तलब करे वरितो। शर्जील मेमण जो गिरफ़्तारी खां बचण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो। अदालत संदसि हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। नैब खे शर्जील मेमण खे गिरफ़्तार न करण जो हुकुम। नैब इल्ज़ाम हयो आहे त शर्जील मेमण रोशन सिंध मनसूबे में रिश्वत वठण ऐं गैर क़ानूनी तौरु रक़म मुंतक़िल करण में मुलविस आहे। नैब शर्जील मेमण खे अॻु बि तलब कयो हो पर असेंबली इजलास में शिरकत सबबि पेश न थियो हो। वक़्तु अची वियो आहे त अफ़गान मुहाजिर पाकिस्तान छॾे पंहिंजे मुल्क वापसि वञनि। पाकिस्तान अफ़गानी भाइरनि जी घणी ख़िदमत कई पर अफ़गान हुकूमत पाकिस्तान मथां संगीन इल्ज़ाम लॻाइण खां नथी मुड़े। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त भारत पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। दहशतगर्दनि जी फंडिंग वारो मामिलो दुनिया आॾो उथारींदासीं। सिंध हुकूमत अफ़गान मुहाजिरनि लाइ फाटा KP ऐं पंजाब में कैंप्स लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त अफ़गानिस्तान मां वॾे पैमाने ते पनाहगीर पाकिस्तान अची सघनि था। कराची समेत समूरी सिंध ते अॻु ई पनाहगीरनि जो बार आहे। वधीक बार बर्दाश्त नथा करे सघूं। पनाहगीरनि खे ॿियनि सूबनि में तरसायो वञे। फुलभर सां मरी ऐं वगण बिरादरी जी ॿिनि धुरनि में खूनी तकरार तां 4 ॼणा क़तल। नौशरो फिरोज़ की अदालत में पेशी बाद वापसि वेंदड़ ॻोठाणनि ते फुलभर सां फायरिंग। अता मोहम्मद सदाम ऐं उमीद अली वगण ऐं कार ड्राइवर लियाकत लगारी मारिजी विया। एम्बुलेंस न मिलण सबबि मक़तूलनि जा लाश डॉटसन ज़रिए लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त 3 महीना अॻु धुरनि में छिकताण तां बिलावल मरी क़तल थियो हो। मारिजी वियल सदाम ऐं उमीद अली कुझु ॾींहं अॻु क़तल केस में ज़मानत ते आज़ादु थिया हुआ।
सिंध में 9हीं ऐं 10हीं जमात जा इम्तिहान कॉपी जी धुन सां शुरू थी विया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर बोर्ड तहत मैट्रिक जी फिज़िक्स जो पेपर वरितो वियो। किथे पेपर वक़्त खां अॻु आउट थी वियो त किथे शागिर्द मोबाइल फ़ोन ज़रिए सरेआम कॉपी कंदा रहिया। कुंडरी में शागिर्दनि तरफ़ां पर्चे में ग़लतियुनि जूं शिकायतूं। इम्तिहानी सेंटर्स अंदरि तोड़े ॿाहिरियां कलम 144 लागू हुअण बावजूद कॉपी जी धूम मचल रही। सिंध जी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स बाबति सलाहकार निसार खोड़ो मैट्रिक जे इम्तिहान दौरान पर्चा देरि सां पहुचाइण जो नोटिस वरितो। जांच जो हुकुम। निसार खोड़ो चयो आहे त इम्तिहानी मर्कज़नि ते पर्चा देरि सां पहुचण जा ज़िम्मेवार चेयरमैन बोर्ड ऐं कंट्रोलर आहिनि। फौरी जांच कराई पई वञे। निसार खोड़ो तरफ़ां नोटिस वठण बैदि केतिराई कमांडेंट कंट्रोल ऑफिसर्स मुअत्तल। भाटी भाइटी है। अच्छा, ये जो वाक्य तो कयो आहे छा मसलो आहे? साईं सुतल हो मूंखां हथु लॻी वियो ऐं हिन ॻाल्हि जी माफ़ी थो घुरियां। जीअं भंग पियो आहे मूंखे ख़बर कोन हुई छोकिरी सुती पई आहे। हिकु ॾींहं जो कमु मूंखे साल मूं ते लॻी वियो आहे। चई साल जी न कयो आहे, साल मूं कोन कयो आहे। बाक़ी हिकु ॾींहुं मूं ग़लती खां मूंखां गॾु सुती पई आहे, भंग पई आहे। साईं मना त मूंखां ग़लती थी आहे पर आउं जिना कोन कई, बाक़ी हथ सां मूंखां उहा थी आहे। तमामु किरियल हरकत आहे। मुंहिंजे ख़्याल में त हैवाननि में अहिड़ी किरियल हरकत न हूंदी। कोशिशि आहे असां सभिनि वकीलनि जी त असां हिकिड़ो रिज़ोल्यूशन पास करायूं। हाला में इंसानियत लॼाईंदड़ वाक़े रत जे रिश्तनि तां विसाह खणाए छॾियो। वैश्री पीउ पारां धीउ खे जिंसी ज़्यादती जो निशानो बणाइण जो एतराफ़। वकीलनि जवाबदार जो केस विढ़ण खां इनकार करे छॾियो। अदालत जवाबदार ग़ुलाम मलिक खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। नींगरी जा 2 चाचा बि रिमांड ते पुलिस हवाले। अदालत ॿाहिरियां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जवाबदार एतराफ़ कयो त हुन नशे जी हालत में पंहिंजी न्याणी सां ज़्यादती कई हुई। ख़ैरपुर जे इलाइक़े अगड़ा में नींगरी सां मुबैना तौरु ज़्यादती जी कोशिश। राजा ऐं यासिर तुनियो समेत 3 जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल। नींगरी जी माउ दाहियो त 3 जवाबदारनि मासूम न्याणी सां ज़्यादती जी कोशिश कई। रणिन ते पाड़े वारा पहुता त जवाबदार फरार थी विया। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा कई पई वञे। कोटडेजी जे ॻोठ लियारी में 2 भाइर मीरवा केनाल में बुॾी विया। 11 सालनि जे हमज़ा ऐं 9 वरनि जे अब्दुल सलाम कांधड़ो जी ॻोल्हा जारी। वारिस पंहिंजी मदद पाण तहत ॻोल्हा में रुधल। इतला बावजूद इंतज़ामिया तरफ़ां केर बि न पहुतो। वारिसनि जो चवणु आहे त ऊंदहि थियण करे नींगरनि जी ॻोल्हा में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। नोटिस वठी ॻोल्हा में मदद कई वञे। हैदराबाद जी एहतसाब अदालत सरकारी ज़मीन जी नीलामी में जालसाज़ी केस में प्ली बारगेन कंदड़ अॻोणे DO अब्दुल सत्तार लगारी खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब साल 2017 में 20 एकड़ सरकारी ज़मीन भुॻड़नि मुठ एवज़ विकिरो करण ते अॻोणे DO समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो हो। कराची में NPIW जे मुलाज़मनि तरफ़ां मुस्तक़ली लाइ सिंध असामली ताईं मार्च जी कोशिश। पुलिस मुज़ाहिरीन खे आर्ट्स काउंसिल चुरंगी वटि रोके वरितो। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं। केतिराई मुज़ाहिरीन गिरफ़्तार। ज़राअत खाते जे अमलदारनि सां ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि एहतजाज जारी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 600 खां वधीक मुलाज़िम मुस्तक़ली लाइ 15 सालनि खां धिका खाई रहिया आहिनि। नोटिस वरितो वञे। ईदी सेंटर लाड़काणे जो मुग़वी ड्राइवर कराची मां बाज़ियाब। SSP ख़ैरपुर मूजिब हथियाबंद मुग़वी इमरान माछी खे कराची में नॉर्दर्न बाईपास ते छॾे विया। गुज़िरियल ॾींहुं ख़ैरपुर में मैयत छॾे वापसि वेंदड़ ड्राइवर इमरान माछी खे अगवा कयो वियो हो।
सिंध हाई कोर्ट PPMNA खुर्शीद शाह की ज़मानत वारी दरख्वास्त के डायरेक्टर नैब सखर के तलब करे वरतो। खुर्शीद शाह खिलाफ केस जा सबूत भी पेश करण जो हुकुम। केस की ॿुधणी दौरान वकील दलील ॾिना त खुर्शीद शाह सज़ा बिना 2 सालन का जेल भोगी रहियो आहे। अदालत नैब प्रोसिक्यूटर मथां कावड़ जो इज़हार कंदे चयो त हिकु शख़्स सबूतन बिना जेल में बंद आहे। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते सबूत पेश करण जा हुकुम। लाड़काने में बिजली की लोड शेडिंग खिलाफ पीपल्स पार्टी जो सैपको ऑफिस आरो धरणो। मुज़ाहिरे में औरत अगवाणनि जो वॾो अंग भी शरीक। जमील सुमरो ॿियनि चयो आहे त लाड़काने सां माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। बिजली की लोड शेडिंग सबबि शहरियुनि जो जीअण तंग थी चुको आहे। लोड शेडिंग ख़त्म न थी त एहतजाज खे वधीक सघारो बणायो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।